सिंधु दर्शन सिंधु दर्शन गाने बजायो बोली बजाई। This program is sponsored by Vasudev Khyalani Singapore, CNV Consultant, CNV Engineering Private Limited. We live in service. Sadhguru Travels Dubai. Think travel, think us. Homes for life, real estate, Dubai. Build legacy. Vivekanand Education Society. This program is co-sponsored by Suman Ramesh Tulsiani Charitable Trust, Kisha and Vensimal Sajnani Dubai, Sher and Meena Motwani with Family Canada, PVS Angels of Dubai, JK टेणता पेंचेपाण में सिंधियत जी पहचान। जात पवन सुत देवन है देखा, जाने कहूँ बल बुद्धि विशेषा, सुरसा नाम अहिन्न कै माता, पट्टी नहीं आई कहीं तही ताता। देवताउन पवन पुत्र हनुमान जी के वेंदे डिठो, लंका में वायु जे रास्ते उडामी करे लंका में वेंदे डिठो त उन्हनि जे मन में हिकड़ी गाल आई। उन्हनि जे मन में गाल आई कि हनुमान जी जे विशेष बल बुद्धि जे खे परखण जे लाए, उन्हनि जी परीक्षा वठण जे लाए उन्हनि सुरसा नामक सरपंच जी माता, सर्प सांप सरपंच जी माता के हुते मोकिलियो, जिन्हनि जो नालो सुरसा हो। उन्हनि अची करे हनुमान जी सां ही गाल कई। अॻियां चवनि था तुलसीदास बाबा जी कि प्रभु श्री राम जे कार्य ते वेंदे हनुमान जी के रावण जे भय सां त्रसित देवताउन डिठो ऐं सहज ही शंकालु स्वभाव जे कारण देवताउन जो स्वभाव शंकालु थींदो आहे। उन शंकालु स्वभाव जे कारण मन ही मन में हनुमान जी जे बल, हनुमान जी जी बुद्धि ऐं हनुमान जी जी विशेष योग्यताउन जी जाचण जी गाल पंहिंजे मन में सोची ऐं आनन फानन में वञी करे उन्हनि में मतलब जल्दबाजी में इहे ही उन्हनि सरपंच जी कुल देवी, सरपंच जी माता सुरसा माता के आह्वानित कयो, घुरायो पंहिंजी मंत्रन जी शक्ति सां ऐं उन्हनि सां विनय पूर्वक नम्रता सां ही रिक्वेस्ट कई, विनंती कई, आग्रह कयो कि थोड़ो इने वानर जी परीक्षा त तहां वठो। अरे पतो त पए कि प्रभु श्री राम हींअर वञनि पिया लंका में रावण के मारण जे लाए, या पोइ हींअर ताणी प्रभु श्री राम नर लीला यानी कि उन्हनि जो नर जो जेको ही अवतार हो उन जी लीला में व्यस्त आहिनि, नर लीला में ही समय व्यतीत पिया कनि। हींअर ताणी हे कुल देवी सरपंच जी, असां देवता दुष्ट रावण जे भय सां देवलोक छड़ी करे गुफाउन में कंदराउन में भिटकू पिया, छुपू पिया उन्हनि जे रावण जे डप सां ऐं असां प्रतीक्षा था कयूं कि कॾहिं प्रभु श्री राम रावण वध कंदा, रावण खे मारींदा ऐं असीं पंहिंजे देवलोक ते वापस मोटी सघंदासीं। चओ श्री राम, जपो हनुमान, जपो श्री राम, चओ हनुमान।